ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। घोटकी वेझो झेड़े में ज़ख़्मी थियल नौजवान दम ॾेई छॾियो आहे। लाश रखी धरणो हंयो वियो आहे। कादरपुर में 4 ॾींहं अॻु बिंदुरियुनि में झेड़े दौरान शाहिद मंगी ज़ख़्मी थी पियो हो। नौजवान गंबरची अस्पताल में ज़ख़्मनि जा सट न सहंदे दम ॾेई छॾियो आहे। मक़तूल जे वारसनि पारां नौजवान जो लाश क़ौमी शाहराह ते रखी धरणो हंयो वियो, जंहिं सबबि ट्रैफ़िक मुअतल थी वई। धरणे सबबि सिंध ऐं पंजाब ॾांहुं ईंदड़ ऐं वेंदड़ ट्रैफ़िक मुअतल थी वई आहे। घोटकी वेझो झेड़े में ज़ख़्मी थियल नौजवान दम ॾेई छॾियो, लाश रखी धरणो हंयो वियो आहे। कादरपुर में 4 ॾींहं अॻु बिंदुरियुनि में झेड़े दौरान शाहिद मंगी ज़ख़्मी थी पियो हो। नौजवान गंबरची अस्पताल में ज़ख़्मनि जी सट न सहंदे फौत थी वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर मुश्ताक शाही लगारी। जी मुश्ताक, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। घोटकी वेझो कादरपुर में सोलांगी मिरानी ऐं मंगी बिरादरी जे झेड़े में ज़ख़्मी थियल नौजवान गुज़िरे राति गंबर अस्पताल में फौत थी वियो। मंगी बिरादरी पारां मक़बूज़ो लाश भिटाई पंप वेझो नेशनल हाईवे ते रखी धरणो हंयो वियो आहे। सिंध ते पंजाब में ॾांहुं ईंदड़ वेंदड़ जेके ट्रैफ़िक मुअतल थी विया आहे। मां ॿुधाईंदो वञा त 4 ॾींहं झेड़े में ज़ख़्मी थियल नौजवान शाहिद मंगी मथे में धक लॻण सबबि ज़ख़्मी थी पियो, जंहिंजो इलाज जेको आहे गंबरची अस्पताल में रहंदड़ हो, जेको ज़ख़्मी ज़ख़्म जा सूर न कंदे अस्पताल में फौत थी वियो। राति बादल पर हिन वक़्तु नेशनल हाईवे क़ौमी शराह ते लाश रखी कातलनि जी गिरफ़्तारी ऐं केस न दाख़िल न थियण ख़िलाफ़ धरणो हंयो वियो। मां ॿुधाईंदो वञा मंगी बिरादरी जे सवे माण्हुनि मक़तूल जो लाश रखी भिटई पंप वेझो नेशनल हाईवे ते रखी धरणो हंयो आहे। सिंध ते पंजाब ॾांहुं ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअतल थी वई आहे। 4 ॾींहं अॻु झेड़े में ज़ख़्मी थियल नौजवान शाहिद मंगी मथे में धक लॻण सबबि ज़ख़्मी थी पियो, जंहिंजो इलाज गंबर अस्पताल में हलंदो हो। ज़ख़्मी नौजवान ज़ख़्मनि जा सूर न सहंदे अस्पताल में फौत थी वियो, जंहिंजो हिन वक़्तु जे वारसनि जो मक़तूल जो लाश रखी नेशनल हाईवे ब्लॉक करे छॾियो आहे। सिंध ते पंजाब ॾांहुं ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक जाम थी आहे। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी मुश्ताक अपडेट करण जे लाइ।